जय झूलेलाल। तिरमूरी जी तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। त भारतीय सिंधु सभा द्वारा तिरमूरी जो कार्यक्रम सिंधी कॉलोनी बहरानी निवास में रखियो वियो, जंहिंमें सदस्य उपस्थित रहिया। सभिनीनि कार्यक्रम जी शुरूआति ईष्ट देव श्री झूलेलाल साईं जन जी आराधना सां कई ऐं गीत संगीत जी प्रस्तुति ॾिननि। हिन में भारतीय सिंधु सभा जी महामंत्री श्रीमती विनीता भावनानीअ ॿुधायनि त तिरमूरी हिकु ॾींहुं पहले लाल लोई मनाई वेंदी आहे, जंहिंमें सभिनी जी सुख समृद्धीअ जी कामना कई वेंदी आहे। नवविवाहितनि जे उज्जवल भविष्य ऐं स्वस्थ संतान जी कामना अग्नीअ जा फेरा वठी करे उन में नई फसल खे अर्पित कयो वेंदो आहे, जंहिंमें तिल गुड़ जूं ठहियल चीजूं व गुड़ ऐं चांवरनि सां ठहियल सेसा बाटिया वेंदा आहिनि। तिरमूरीअ में दान जो विशेष महत्व हूंदो आहे। हिन ॾींहुं विशेष रूप सां अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, जंहिंखे जहिड़ी आवश्यकता हुजे हुन जे अनुसार दान, श्रृंगार दान, कन्या खे विशेष रूप सां दान कयो वेंदो आहे। अध्यक्ष कंचन मलघानीअ ॿुधायनि त सूर्य दक्षिण मतिलबु अंधकार मां प्रकाश जी ओर उत्तर जी तरफ़ वेंदो आहे। ईअं ई जीवन में हर कोई कीर्ति वैभव प्राप्त करे अॻिते वधे, स्वस्थ हुजे, हिन ई कामना सां गॾु हिन त्योहार खे मिली करे मल्हाईंदा आहियूं। सभिनी खे तिरमूरी जूं वाधायूं ॾिननि। सचिव सोनी बहरानीअ ॿुधायनि त सभिनीनि मिली करे विभिन्न व्यंजननि जो सवादु वरितो। वह कार्यक्रम में अनीता लालचंदानी, कविता चिमनानी, रेखा आहूजा, कंचन रोहरा, पूनम बजाज, रेखा लालचंदानी, मंजू बजाज, कविता पमनानी, ज्योति हिंदुजा ऐं सदस्य उपस्थित रहिया। जय झूलेलाल।